असांजी ज़मीन आहे टी जरे अधे ॻणो भागत में साईं, जेका असांजे पीउ निज़ामुद्दीन ऐं रफ़ीक भागत खे हारपे तौरु ॾिनी, जेका उहो काइंदा बाबा वटि अखराजा जे हिसाब सां हू उन्हनि खे ॾिनी काइंदा। उन ज़मीन ते 6 तारीख़ ते 6 अप्रैल ऐं जेको आहे पंहिंजी ज़मीन ते वियुमि। ही मुंहिंजी ज़बरदस्ती हारी कणिक कढाए ऐं खणी वञणु चाहिनि पिया। मां उते पहुतुमि। हुननि चयो जेको आहे असां कुझु बि तोखे न ॾींदासीं। ऐं हुननि खे जो पंहिंजो तव्हां हारपे जो हिसाबु खणी ऐं मुंहिंजी ज़मीन ख़ाली कयो, असां पाण काईंदासीं। उन ते पीपुल्स पार्टी अॻवान शहदाद ख़ान भागत उन्हनि खे चयो त हिनखे डंडा हणी मारे विझो। हिननि उन खां पोइ मूं ते हमिलो कयो। निज़ामुद्दीन रफ़ीक ऐं शहदाद भागत जे चवण ते पीपुल्स पार्टी अॻवान जेको मंज़ूर वसाइण जो हिते नालो इस्तेमालु करे उन सूबाई अॻवान खे बदनाम पियो थो करे त मां उनजो माण्हू आहियां। SHO SP मुंहिंजे चवण ते आहिनि ऐं मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कराइण थो चाहे। लिहाज़ा मां पीपुल्स पार्टी अॻवान बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपुल्स पार्टी जे MNA सैयद फज़ल अली शाह, MPA प्यार अली शाह ऐं MNA सैयद जावेद शाह खे अपील थो कयां त पीपुल्स पार्टी हिन अॻवान बासर अॻवान शहदाद भागत खां असांखे निजात ॾियारी वञे। हिन माणी में बि खून कराया आहिनि, बुंबड़ में बि खून कराया आहिनि, सॼी बिरादरी में डफो थो चाहे। असांजो सराय अब्दुल हमीद सियाल वटि फ़ैसिलो रखियलु हो पीपुल्स पार्टी अॻवान वटि, जिते उन्हनि जवाबु ॾिनो फ़ैसिलो न कंदासीं, असां ज़मीन न छॾींदासीं, तव्हांखे मारींदासीं। मौतमार धमकियूं ऐं कूड़ियूं FIR जे लाइ असांखे परेशान कयो। लिहाज़ा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी खे रिक्वेस्ट आहे हिन पीपुल्स पार्टी अॻवान खां असांखे बचाए वञे, जेको हिते सूबाई वज़ीर मंज़ूर असांजो नालो ख़राबु थो करे ऐं हुनजे नाले ते माण्हुनि खे ब्लैकमेल थो करे। हिननि कई ग़रीबनि जे ॿनियुनि ते कब्ज़ा कराया आहिनि, उनजा खाता मटाया आहिनि। असां वसवारनि इदारनि ऐं सरबराहनि खे ऐं ह्यूमन राइट्स खे तमामु सभिनी जेके पीपुल्स अॻवान उन्हनि खे इल्तिजा था कयूं त हिन बासर ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।